IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो पैदल मार्च काफ़िलो पहुची वियो। 65 ॾींहनि खां घरनि मां निकितल उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मञता लाइ इस्लामाबाद तरफ़ पैदल मार्च जारी आहे। उन मौक़े ते उम्मीदवारनि चयो त हर शहर पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। मुतालबा पूरा थियण ताईं इस्लामाबाद में एहतजाज कयो वेंदो। नवदेरो में ओबावड़ो जे ॻोठ बगड़ा कोरी मां मुबैना अगवा थियल नारी माइटनि वटि पहुची वई। नारी सां पसंदि जो परणो कंदड़ आफ्ताब कोरी मथां नारी पारां अगवा जो इल्ज़ाम हयो वियो आहे। नारी ज़ैनब कोरी पंहिंजे माइटनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त पाड़े जो नौजवान आफ्ताब कोरी हथियारबंद साण करे मूंखे अगवा करे मूंसां ज़बरदस्ती निकाह कयो। मूंखां हथियार जे ज़ोर ते ज़बरदस्ती माइटनि ख़िलाफ़ बयान ॾियारिया विया। बेगुनाह गिरफ़्तार थियल भाउ ऐं सोटनि खे आज़ादु करे अगवा कंदड़ आफ्ताब कोरी ऐं उन जे साथियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। उडेरो लाल लॻू ॻोठ अलाबख्श मीरजत जे ॻोठाणनि पारां आरो प्लांट गैरफ़ाल हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ शाहनवाज़ बेग मोहम्मद साहोवाल ऐं ॿियनि चयो त केतिरे ई अरसे खां इलाइक़े जो आरो प्लांट गैरफ़ाल आहे। घरनि में लॻल जर जो पाणी बि खारो आहे। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त ॻोठ जे आरो प्लांट खे बहाल कयो वञे। नथो लॻ बाईपास रोड ते अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे। ट्रालर जे टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिलुनि ते सवार 3 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु औरत समेत हिकु नींगरी ज़ख़्मी थी वई। तेज़ रफ़्तार ट्रालर हिकु औरत समेत 2 ॼणनि खे चीभाटे छॾियो, जिन जी सुञाणप मुन्ना शाह, एजाज़ शाह ऐं मसमात शहनाज शाह जे नालनि सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में फ़हमीदा शाह ऐं संदसि नींगरी शामिल आहे। इलाइक़े वासियुनि पारां फ़ौतनि जी लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सखर भरिसां ॻोठ अलावरायो मेयर वासियुनि पारां घर मथां चढ़ाई कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे दौरान मेयर बिरादरी जी औरतुनि वॾे अंग में शिरकत कंदे चयो त बिरादरी जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ आहे। कुझु ॾींहं पहिरियां जवाबदार इरफान मेयर, सत्तार मेयर ऐं ॿियनि घर मथां हमलो करे बिलावल मेयर खे ज़ख़्मी करे छॾियो। वाक़िए ख़िलाफ़ केस दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। इलाइक़े जो बाअसर वॾेरो ग़ुलाम हुसैन ऐं ॿियनि जे चवण ते पुलिस जवाबदारनि जी साथारी भरण लाइ हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त असां मथां कूड़ा केस ख़तमु करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।